तोशाखाना केस में इमरान खान अॼु इस्लामाबाद जी मक़ामी अदालत में पेश थींदो। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त। अदालत जो हंधि बि तब्दील कयो वियो। इमरान खान जुलूस जी सूरत में अदालत में पेश न थींदो। इमरान खान समेत रुगो 14 माण्हुनि खे अदालत में दाख़िल थियण जी इजाज़त हूंदी। इस्लामाबाद ऐं पंजाब पुलिस जुडिशियल कॉम्प्लेक्स खे चइनी तरफ़नि खां सील करे छॾियो। केस सां लाॻापियल माण्हुनि खे जुडिशियल कॉम्प्लेक्स में दाख़िला जी इजाज़त हूंदी। पीटीआई चेयरमैन इमरान खान तोशाखाना केस में पेश थियण लाइ लाहौर खां इस्लामाबाद रवानो। इमरान खान जमा पार खां जुलूस जी सूरत में इस्लामाबाद लाइ रवानो थियो। पीटीआई इमरान खान जे गार्ड्स खे गैर मुसल्ह रखण वारो इंतज़ामिया जो मुतालबो रद्द करे छॾियो। इमरान खान जा गार्ड्स अदालती अहाते में दाख़िल न थी सघंदा। अदालत ने तलब किया है और वो खुद आ रहे हैं और 8 दफा तकरीबन अदालतों में से ये इजाजत एक सूरत या दूसरी सूरत में ली जा चुकी है। मकसद रोकना नहीं है, मकसद फैसिलिटेट करना है। जो दफा 144 नाफिज है, हम जितना इस काम को मुश्किल बनाएंगे वो सबके लिए जहमत होगी। सबसे दरखास्त ये है कि सबको पता हो कि पुलिस के काम में, दूसरी लॉ एनफोर्समेंट एजेंसीज के काम में और जो पेशी होने वाली है उसमें हमारी मदद करें ताकि ये बहस में खूबी हो जाए और किसी किस्म का कोई नाखुशगवार वाकया ना हो। इमरान खान की गिरफ्तारी बाबत पुछल सवाल ते आईजी इस्लामाबाद जो तबसरो करण खां इनकार। आईजी अकबर नासिर खान चयो आहे त इमरान खान की गिरफ्तारी के इम्कान ते ॻाल्हाए नथो सघां। सिक्योरिटीअ जा फुल प्रूफ इंतजाम कया आहिनि। असांजो कम इमरान खान के रोकण न आहे, तहफ़्फ़ुज़ फराहम करण आहे। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति कयल फ़ैसिले ते नज़रसानी करे। फ़ैसिले सां मुल्क में दाइमी बहरान पैदा थींदो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त पंजाब में हुकूमत कंदड़ क़ौमी असैम्बली जे चूंडुनि ते असर अंदाज़ थींदो, जंहिं सां ॿियनि सूबनि में अहसास महरूमी वधंदी, जंहिं जा नतीजा संगीन थी सघनि था। मीरपुर साकरो में सिम नाले ते पुल न हुअण सबबि रहवासियुनि पंहिंजी मदद पाण तहत काठियुनि जी पुल ठाहे वरिती। जाम साकरो आउटफॉल ड्रेन सिम नाले ते ॻोठाणनि काठियुनि सां पुल ठाही। मासूम ॿार हयातनि खे ख़तरे में विझी काठ वारी पुल तां गुज़री स्कूल वञण ते मजबूर। इंतज़ामिया नोटिस न वरितो।